हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ आहे, त उन जी वाखाण बयान कयूं। दुरूद अने सलाम मिणी रसूल ऐं नबी मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी आख़िरी रसूल मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे। बिरादरान इस्लाम, लाउड जे ज़रिए ॿार सुणण वारियूं माऊं अने भेणूं, चंद इंसान जित भेरा थियनि था, इहे इन जी मजलिस आहे। ज़रूरत प्रमाणे कब्रिस्तान ते पाण भेरा थियासूं, ज़रूरत प्रमाणे शादी शुगल जे मौक़े ते इकट्ठा थियासूं, ज़रूरत प्रमाणे कंहिं दुकान कसौप ते पंहिंजो मिणी जो भेरो विञण थियो। इंसान जित चार भेरा थींदा, ॿ भेरा थींदा, उते की न की ॻाल्हि ॿोल कंदा, पुछंदा, पोइ इहा ॻाल्हि भली होए या भली न होए, नेकीअ जी ॻाल्हि होए या नेकीअ जी न होए, पर इहे हिन जी मजलिस रही, इहे हिन जी रियाण रही। हाणे मुस्लमाने जी कहिड़ी मजलिस खपे, तंहिंजे बारे में अॼु जो मौज़ू रहंदो मुस्लमाने जी मजलिस। मजलिस जो मतिलबु ई आहे त पाण कम से कम ॿ ॼणा भेरा थियासूं, जॾहिं ॿ इकट्ठा भेरा थियासूं त पंहिंजो कहिड़ो पिंड में बर्ताव वर्तण अने पंहिंजी मजलिस कहिड़ी खपे। मिणी खां पहिरीं मुंदो, जेकॾहिं इन मजलिस में ॿाराती केरु अचे थो, ज़रूरी अने लाज़िम आहे जे पहिलो मुंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू सलाम पढ़ी करे अचे। पिंड खे फ़ाइदो, जाम हिन खे नेकियूं मिलयूं। पोइ अल्लाह वटि इहा अर्ज़ी थी जे हिनी मथे सलामती खपे। अचण वारे जे बारे में बेखौफ़ थी विया, मोंदला विठल जे ही कोई आतंकी का दहशतगर्द न आहे, जंहिंजी ज़बान मां सलामतीअ जो लफ़्ज़ निकिरियो आहे, त इन जो अचणु पण भलो न ख़ैर खाईअ मथे मबनी आहे। ज़रूरी कोई मजलिस आहे, हे अजाणियो इंसान आहे त इहे झूम करे भेरो वेही न रहे, बल्कि कम से कम एतिरी रजा घुरे जे भई कोई स्पेशल ॻाल्हि न हुए, कोई प्राइवेट मुंदवा जो न हुए, तव्हां अची सघां थो, इन खे इजाज़त ॾिजे भले अच। प्राइवेट मुंदो हुए त ही मौज़ू बदिलाइए अथवा हुनखे चए जरावार खम, पोइ पाण भेरा थियूं था। हाणे ही परियां आया आई, 4-5 ॼणा रहिया न, अक्सर पाण ॾिसूं था, अहसास कयूं था त उमिरि वारा वीचारा आया, हाणे 4-5 ॼणा गाॾीअ में भेरा इन खे गॾिजण आया, अने वाक़िया क़ाइम ई बने पिया मुल्क में। ताज़ियत लाइ करे हिकिड़े हंधि पाण वेठा आहियूं, 5-7 ॼणा भेरा आया, पंहिंजी मजलिस में शामिल थींदा त इन जो सलाम कीअं थींदो। ॾिठे में ई अचे थो जे 8-10 ॼणा भेरा जेतिरा आया आहिनि, लैन से अचनि पिया, हर को सलाम पियो करे, अस्सलामु अलैकुम, विठल जवाब पिया ॾिए वालेकुम सलाम। वरी ॿियो आयो, तुरत भेरा जेको 5-7 ॼणा आया। इन में शरीयत जो नियम ई आहे जे ऐं जेतिरा भेरा अचो था, आम जा हिकिड़ो व्यक्ति अस्सलामु अलैकुम चए, ई काफ़ी आहे, बराबरि मिणी खे दर्जो मिलंदो। बार बार सलाम, उन खे डिस्टर्ब, वालेकुम सलाम, अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम। इन में सलाम जी क़दुरु क़ीमत पाण घटाए छॾींदासूं। पर 2 ॼणा अचनि था, विठल 40 ई पहले सलाम जो मड़े जवाब ॾेई वेंदा, ॿिए जो अधु यकीन ॾींदा, 3 जो सफ़ा ओछो ॾींदा, 4थे जो छैला जेको हूंदा, पोइ केरु चप चूरींदो की न चूरींदो, ऐं ले दे कर अमोक विठल इन हद सुधी पुॼी वेंदा जे हिन कक करे छॾियो वञे। केतिरो पंहिंजो सलाम जवाबु ॾियो। अहिड़ो थियो आहे, ॿुधो हिन ॿिनि कननि सां मूं ॾुखियुनि जा ॾोर ॾोहीड़ा।
शरीयत जो नियम आहे ऐं खपे एतिरा चओ, पाण मिणी खां पहिरीं अहिड़ो मूं जहिड़ो भोरो जो हुनखे चवंदा तूं हल। उमिरि में जेको वॾो हुए उनखे चओ मजलिस में पहिरीं अचे उहो सलाम वारे, अथवा जेकॾहिं उमिरि में सीनियर आहे पर ॿियो केरु नेक इंसान आहे त इनखे पहिरीं मौक़ो ॾियो, मिणी जी तरफ़ां सलाम काफ़ी आहे। अने सलाम जो जवाबु ई फ़र्ज़ किफ़ाया आहे मजलिस वारे लाइ। जे मजलिस जी ॻाल्हि हलंदी न, फ़र्ज़ किफ़ाया आहे। 100 ॼणा वेठा आहिनि, खपे एतिरा आहिनि, जेकॾहिं हिकिड़े कंहिं सलाम जो जवाबु ॾिनो मिणी खे दर्जो काफ़ी, अने हिकिड़े सलाम जो जवाबु न ॾिनो त ख़लास। पंहिंजी मजलिस जे अंदरि सलाम कलाम ओछो वेठो, ख़ासि करे पाण आवकार ॾियूं था, ईसा तूं आवे, मूसा तूं आवे, अब्दुल्ला तूं आवे, इब्राहिम तूं आवे, भले आवे आवे, इन मथे पतायूं था। इहा आवकार पंहिंजो अदब आहे, पंहिंजी तहज़ीब आहे। पहिरीं सलाम कयो पोइ आई जेकी भलीकार ॾियो, इहा खे छूट। मजलिस जे अंदरि बिठल आई, आयल इन खे हथ ॾिए। अक्सर ईअं थिए थो त को हथ ॾिए थो, को न ॾे, हुन खूण में वेही रहियो, हुन खूण में वेही रहियो, होॾां वेही रहियो, कन ॾिरा करे न। ऐं हथ ॾियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾिनो त मोमिन मोमिन खे खिली हथ ॾिए थो, इन जो हथ ॿिए हथ मां जुदा नथो थिए, न अलाह इन जी माफ़ी करे छॾे थो, गुनाह जी माफ़ी थी वञे। मजलिस जो पहलो नियम। ॿियो नियम, केरु कंहिं विठल खे उथियारे न। जे बा तूं उथी था, राणू आयो, रिनमल आयो, किथो आयो, पैरज आयो, तूं उथी होॾा परियां वेही रहो न, ई मोहम्मद आयो, इन जो हक़ आहे, इन मजलिस में हिते वेहंदो। ॿिया आया ई भले पुठियां जॻह रही उते वेही रही, पर हिते क़ुरान जो नियम। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक ज़मानो, प्यारे नबी जो प्यारो दौर, साहबा इकराम जी मजलिस रहियान। ॿिया साहबी पुठियां आया, लॻभॻि बदरी साहबी आई, त साहबी अची उभी रहिया, उन मजलिस में जॻह न जुड़ई, न कंहिं अहिड़ो स्पेस कयो, जॻह कई। ॿ जी सीट ते पाण आराम सां 3 ॼणा वेही रहूं था, सोड़ा साकड़ा, जॻह कंहिं इन खे न ॾिनी त क़ुरान मजीद जी आयत नाज़िल कई, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा क़ील लकुम तफ़स्सहू फिल मजालिस फ़फ़्सहू यफ़्सहिल्लाहु लकुम। जॾहिं आके चए में अचे जे आंजी मजलिस, आंजी रियान, तंहिंमें कुशादगी कयो, तव्हां कुशादगी कयो। कुशादगी एतिरे सिरो आगड़ पाछड़ थियो त ॿियो वेही रहे, ईअं न जे ईअं नारे नारे माण्हू ॾिसो जे अंगनि जो तबियत जो जेको ग़रीब रहियो इनखे सऊं कयो न, ऐं जरा जरा आगड़ पाछड़ थियो, उनखे स्पेस ॾियो, जॻह ॾियो। मस्जिद जी ॻाल्हि आहे, जुमे जी नमाज़ लाइ त इन पछम में लाइट न हुई, खड़कीअ खे साम्हूं वीचारो हिकिड़ो माण्हू वेठो, जंहिंखे अहिड़ी गर्मी अथई ते तकलीफ़ अथई ते, पहलो व्यक्ति आयो, अची हिन खड़कीअ तां उथियारे। एतिरे हिन मस्जिद जी ॻाल्हि न ॿी जी आहे, हिन खड़कीअ तां उथियारे होॾा वञनि था, इहे हिते नमाज़ पढ़ियो, हीउ वीचारो उथी हुन खड़कीअ ते वेठो, ॿियो आयो, उनखे वाह खपे, हुते गर्मीअ जो मौसम, पखा हुआ न, इन खड़कीअ तां उथियारे। ॿी हंधा जरा उथियारियो त रवानो थी वियो, हीअ पई या वरी मिसी किथे वेहण ॾियो था। शरीयत जे मुताबिक़ पाण मस्जिद मां नथा कंहिंखे उथियारे सघूं, अने मजलिस मां नथा उथियारे सघूं। वइज़ा क़ील अंशुज़ू फंशुज़ू। अच्छा, जॾहिं मजलिस तंहिंजो कोई मुअतबर इंसान चए त हाणे उथी वञ, त उथियो खपे। किन खे उथियो खपे? हिकिड़ा उहे इंसान जेको सपोज़ पिंडजा रहिया, अने घणी देरि खां पहिरीं इहे हिते वेठा आहिनि, इन खे जे चए में अचे ऐं मौक़ो ॾियो ॿिए खे, त ई मौक़ो ॾिए। ॿिया आया लिखण वेह ताज़ीद कई, या ख़ासि कोई मुंदो रहियो खड़ी आया आहिनि, उन मथे ॻाल्हि ॿोल कई। ॿिए नंबर ते जे कंहिंखे चए में अचे जे उथी वञो, त
कॾहिं ईअं थी थो कंहिं रिहाण में हिकिड़े माण्हू जो ख़ासि मुंदो वेहे थो ऐं उन खां ॻाल्हि हटकर करे में अचे थी, उनखे चए में अचे जे बाबा हैर तूं उतां उथी वञ, असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया, पोइ तव्हांखे घुराईंदासीं। उनखे उथियो खपे, पोइ तरण जे गोॾा ऊंधा करे वेठो हुजे, न आउं नथो उथियां, ऐं ईअं जी वेंदुसि, मूंखे केरु उथियारे था करो ख़बर पए। इहे वेड़ जा पाई आहीं, इहे इस्लाम जी मजलिस न आई। हाणे जर मजलिस में पाण भेरा थियासूं, पुठले खे घटी ॾिनी, सलाम करे आयासूं, विठासूं, त इहा कहिड़ी मजलिस खपे? प्यारे नबीअ जी मजलिस इल्म वारी मजलिस हुई। हर मजलिस में इल्मु वधंदो हो, हर मजलिस में तकवा वधंदो हो, हर मजलिस में इल्म जी ॻाल्हि हूंदी हुई, तकवा जी ॻाल्हि हूंदी हुई, अखलाक जी ॻाल्हि हूंदी हुई, अलाह जो ज़िक्र हर मजलिस में हूंदो, हर रिहाण में हूंदो। पूरो हिंटाणे पंहिंजूं रिहाणी इन लेवल जूं आई, पंहिंजी रिहाणी में तकवा, इख़लास, इल्मु, उम्मत जी तरक़ी, तंहिंजे बारे में की चर्चा थी थी, पंहिंजूं रिहाणी आम रहियूं। पंहिंजूं कयूं रिहाणी रहियूं? पाण ॾिसूं था 4 ॼणा स्टेशन ते वेठा आहियूं, 4 ॼणा पुल ते वेठा आहियूं, 4 ॼणा परियां कंहिं फाटक ते वेठा आहियूं, 4 ॼणा हटी करे कंहिं खेत्र में वेठा आहियूं, जॾहिं सटे रिया वेठा आहियूं। रिहाण जी ज़रूरत आहे। पूरो इन रिहाणी में उहा ख़ुशबू अचे थी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, कोई क़ौम विठी आहे, कंहिं क़ौम जी मतिलबु मजलिस अने रिहाण जंहिंमें अलाह जो ज़िक्र थिए थो, त रहमत जा फ़रिश्ता अचनि था, इन्ही खे घेरे लाहीनि था, रहमत अलाह जी इन्ही खे ढके छॾे थी, इन मथे सुकून अने वक़ार नाज़िल थिए थो, ऐं अलाह ताला इन खे यादि करे पियो फ़रिश्ते में। कंहिंखे जंहिंजी रिहाण में अलाह जो ज़िक्र होए थो, इन जो मतिलबु जे हिन पंहिंजी रिहाण में ज़िक्र न थियो त पाण महरूम केतिरा थी वियासीं। ॿई रिवायत अहिड़ी मजलिस अने रिहाण जंहिंमें अलाह जो ज़िक्र थिए थो, अलाह फ़रिश्तनि खे हलाए, फ़रिश्ता आसमान जा आया ज़मीन मथे, ज़मीन ते उतरिया, पोइ ॻोठ में, गलीअ में, घटीअ में, शहरीअ में फिरे पिया, जे अहिड़ी को असांखे रिहाण जुड़ी वञे जंहिंमें अलाह जो ज़िक्र थींदो हुए। ख़ैर किथे ॾिठो अहिड़ी रिहाण तंहिंमें वेठा, पोइ उन फ़रिश्ते ॿिए फ़रिश्ते खे मलाइकनि खे आवाज़ ॾिनो, 500 फ़रिश्ते 100 मड़े उते भेरा थी विया। हिन चयो अचो, पंहिंजो मक़सदु मिली वियो, अचो जंहिं लाइ करे पाण आया हुआसीं उहो ई रिया। हाणे हिते ज़िक्र वारी मजलिस में फ़रिश्ता वेठा, पोइ वॾो मुंदो आहे, फ़रिश्ता जहिड़ा आसमान ते चढ़िया। अलाह खे मड़े ख़बर थी वई जे मजलिस कहिड़ी हुई, कंहिं ज़िक्र कयो ते, कंहिं कुरो चयो ते, ज़िक्र ते सुभान अल्लाह चयो, अल्हम्दुलिल्लाह चयो, अल्लाहु अकबर चयो, ला इलाहा इल्लल्लाह चयो, अल्लाह ताला जी वाखाण कई, नबीअ ते दुरूद हलाई, ई मड़े अलाह जे ज़िक्र में शामिल आहे। अल्लाह फ़रिश्तनि खे पुछाए, मुंहिंजे बाने खे किन हालत में ॾिठा? अलाह खे मड़े ख़बर थी वई, तव्हांजे फ़रिश्तनि जी ज़बानी अलाह सुणणु घुरे थो, तुंहिंजा बाना हिकिड़ा तुंहिंजे ज़िक्र में लॻा पिया हुआ। अलाह पुछे थो, भला उन बानणे खे ॾिठा किन हालत में? तुंहिंजे ज़िक्र में। हा, मुंहिंजे ज़िक्र में जे ॾिठा त इन मूंखे ॾिठो हुयो कॾहिं? अलाह तोखे त न ई ॾिठो, जे कर तोखे उन ॾिठो त अञा इन जो ज़िक्र वधारे थियो। पाण कहिड़ो प्यारो मंज़र उहो हूंदो जर ऐं अलाह तुंहिंजो दीदार थींदो। अलाह पुछंदो, इन रिहाण, इन मजलिस, इन महफ़िल कुरो मङे ते जे अलाह हिता जन्नत जा तलबगार हुआ, इन खे जन्नत खपे थी। फ़रिश्ते खे अलाह पुछे थो, भला इन करे जन्नत ॾिठो हुयो? अलाह इन जन्नत त न ई ॾिठो, पण जे जन्नत ॾिसी लाथो हो त वधारे इन जो सुवालु थियो, पोइ ॿियो को सुवालु इन जो हो आहे न। पण ख़ुशनसीबी केतिरी हूंदी जर जन्नत जो दीदार आहे थींदो ऐं जन्नत जो दाख़िलो नसीब थींदो। अलाह पुछंदो, किन वस्तु खां पनाह घुरियो थे?
भॻा ते किन चीज़ खां? हे अल्लाह, जहन्नम जी आग खां ताईं भॻा ते। अल्लाह पुछंदो, हेॾी जहन्नम ॾिठो, आग ॾिठो? फ़रिश्ता, आहे अल्लाह तूं बहितर ॼाणे थो, तोखे मड़ा इल्मु आहे, कॾहिं न आई ॾिठो, पर जेकॾहिं ॾिठो हो त इहे अञा वधारे जहन्नम खां भॻा। इन रियाण में मजलिस में वधारे चीखूं थियूं जे अल्लाह असांखे जहन्नम जी आग खां बचाए। अल्लाह राज़ी थियो। फ़रिश्ता ऐं गवार जा, मूं इन सॼी रियाण खे माफ़ी ॾेई ॾिनी, मग़फ़िरत कई। ख़ैर फ़रिश्ता चवंदा, अल्लाह इन रियाण में हिकिड़ा त ईअं आया हुआ जंहिं ज़िक्र न ते कयो, माठकिया वेठा हुआ। अल्लाह चवंदो, इन रियाण में जेको शामिल थियो उनजी माफ़ी, उहा कॾहिं महरूम की न थींदो। मालूम थियो त भली महफ़िल अने भली रियाण त आई आहे जंहिं रियाण में अल्लाह जो ज़िक्र थिए, प्यारे नबीअ ते दुरूद पढ़े में अचे, अने कोई गुनाह जी ॻाल्हि न थिए। उसूल हदीस जो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत। जंहिंजो अल्लाह न अल्लाह जे आख़िरी नबीअ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे ईमान आहे, आख़िरत मथे ईमान आहे, क़यामत वारे ॾींहुं मथे ईमान आहे, ख़बरदार ॻाल्हाए कुझु त भलाई जी ॻाल्हि ॻाल्हाए, न का माठ करे। मन सम त नजा, कामयाबु उहो थींदो जेको ख़ामोश रहियो। हाणे पांवारियूं रियाणूं इन्ही जे छाणी हणो। मुसलमान जो बच्चो, तौहीद परस्त, प्यारे नबी जो उम्मती, क़ुरान खे सीने से लॻाइण वारो, जहिड़ा रियाण में वेहे थो, तैर न इनखे क़ुरान जो ख़्यालु आहे, न इस्लाम जी इन वटि को पासदारी आहे, न आख़िरत जी तलबगारी आहे, न इनखे कारी क़ब्र यादि आहे। रुॻी खिल, रुॻी मश्करी, रुॻी वाइड़ाइण, रुॻी रियाण में उहा ॻाल्हि जेको अल्लाह न नबीअ खे नापसंदि हुई। भला अहिड़ियूं पंहिंजूं जी रियाणी हूंदियूं त पाण खे कामयाबु थी सघंदासूं? इस्लाम हुकुम ॾिनई त ऐं कंहिंजे पण गुनाह मथां परदो विझो। अल्लाह क़यामत वारे ॾींहुं आने गुनाह तां परदो विझंदो। न पाण त वियो एतिरे ॾांहुं जे जरा खनि ॻाल्हि हिकिड़ी थोरी खनि लीक कयूं, उहो वधारे ॿियो लीक करे, उहो ॿियो लीक करे, पोइ उनजो पीछो मख केॾांहुं वेंदी? हिकिड़े पासे बाग़ बगीचो फुल आहिनि ऐं ॿिए पासे जरा खनि रसी आहे, त फुल ऐं बगीचे ॾांहुं मख कीन वेंदी? जे त रसी हूंदी हिते बार बार वेंदी, मख उॾायो वरी उते ई, उॾायो वरी उते ई मख वेंदी। त शैतान इन ॻाल्हि खे लज़ीज़ बनाईंदो, इन रियाण खे लज़ीज़ बनाईंदो जे उॾायो, कयो मुस्लमाननि जूं गिलाऊं, कयो मुस्लमाननि जूं ग़ीबतूं। क़ुर नथा चवनि ला यक्तब बाज़ुकुम बाज़ा, आम जा हिकिड़ो ॿिए जी गिला ग़ीबत न करे। गिला ग़ीबत जेको करे थो, एॾो गुनाह करे थो त कोई न कर पंहिंजे भाउ खे रधे न पचाए खाधे, एॾो इन गुनाह कयईं। भला कहिड़ो इंसान आहे? अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन, गुरु आमा कहिड़ी पसंदि कंदो त पिंड जे मुअल भाउ जो गोश्त खाए फ़करे तुम ऐं नापसंदि कंदा त इन जी गिला ग़ीबत नापसंदि कयो न। कुला कंहिंजूं गिलाऊं कयो था, कयो गिलाऊं उन्हनि जूं था, बर्बादी पिंड जे आमालनि जी कयो था। पावरी रियाणी रहे जेको वस्तु इन जे अंदरि रही ऐब रहियो, इन जी पीठ पीछे गैर हाज़िरी में उहो पाण ऐब ॾसियूं त इहो उनजी गिला थई। अने जेकॾहिं हिन में ऐब न आहे न उन मथे ज़बरदस्ती चवनि था अहिड़ो आहे हौड़ो आहे, त इहो पाण बहतान ॿधो, बहतान जुर्म आहे, ग़ीबत गुनाह आहे। पावरी रियाण इन लेवल जी वई। पोइ जॾहिं इन रियाण में पाण वेठा हूंदा, मशवरे जो मामिलो अचे थो त भलो ऐं ख़ैर खाई जो मशवरो ॾिने जो हुकुम आहे। ख़ासो मशवरो ॾियो, भली ॻाल्हि ॻाल्हायो, न का माठ करे वेठा हो। कई रियाणी मजलिसूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें 2 ॼणा जे आहीं त 5 ॼणा ॻाल्हियूं पिया कयूं,
हाँ हिन जी मूंखे ॻाल्हि सुणणी की हुन जी ॻाल्हि सुणणी, हुन जी ॻाल्हि सुणणी की हुन जी ॻाल्हि सुणणी। कोई कंहिंजी ॻाल्हि न सुणे थो, न सुणणु ॾिए थो। ऐं जे ॻाल्हि रियाण में कयो, मजलिस में कयो त मिणी लाइ ॻाल्हि कयो, काना फूसी न कयो। काना फूसी एतिरे सरगोशी एकांत कंहिंजे विच में न करे सघो। हू हुनजे कन में हर हर ॻाल्हि चए त ॿिए खे ज़रूरु शैतान घुमान में विझंदो जे न तुंहिंजे ख़िलाफ़ु को ॻाल्हि चए। ऐं एकांत न कयो, काना फूसी न कयो, न कई अहिड़ा हुअनि था। हिकिड़ो माण्हू ॻाल्हि करे पूरी करे न करे त असां ॿिए जे कन में आके ॻाल्हि चवणी त वॾे सचो मड़े सुणे न का चुप रहो। ई शरीयत जो नियम आहे, ई शरीयत जो उसूल आहे। को ॻाल्हि कयो से भलाई ऐं ख़ैर खाई जी ॻाल्हि कयो, वज़न किराए पोइ ॻाल्हि न कयो। काना फूसी सरगोशी ख़ासि ॿिए जे कन में ॻाल्हि करणी। अक्सर ॾिठे में अचे थो त अहिड़ो मरण परण जो हुए थो, पोइ तंहिंमें हिकिड़ा होॾा वेठा वेंदा, हिकिड़ा होॾा वेठा वेंदा, हिकिड़ा चारि होॾा वेठा वेंदा न। ऐं जिते ॿिया रहिया हिते भेरा वियो ऐं ढिघे गुनाह खां बची वेंदा, परियां वेंदा त ऐं कूड़ कंदा अने ग़लति को कमु करे वेंदा। इन माण्हू जे विच में भेरा वियो न, उन जी ॻाल्हि सुणो न का चुप रहो। पोइ शैतान आके चवंदो जे हिते वेठे जी कीअं ज़रूरत न, पाण होॾा ठीकु कयूं ऐं ठीकु न आहियो। शैतान आके ज़रूरु उभारींदो जे आंजी रियाण तंहिंमें कोई न कोई नाफ़रमानी जी ॻाल्हि विझंदो। पंहिंजी रियाण, पंहिंजी मजलिस, इन में जहिड़ो मशवरो तलब करे जो मुंदो अचे थो। मशवरो एतिरे जहिड़े कंहिं न कंहिं मुंदे ते ॻाल्हि हले थी त यार अमानतदारी से ॻाल्हि पाण खे कई खपे। हर ॻाल्हि हले पई जे हिकिड़ी मैं चोरी थी वई आहे, हाणे चोर खे कहिड़ी सज़ा ॾिने में अचे त ॿियो अची चए पियो आऊं त पोइ ऋण खे वियोसि, पोइ हुते एंट्री थी, पोइ रुॻा मुंहिंजा थंभला लॻा पिया आहिनि, मिटीअ जा ढेर पिया आहिनि, ऋण में पाणी भरियो पियो आहे। इन ॻाल्हि जी ज़रूरत न आहे। जंहिं मुंदे ते हैरान खे भेरा कया आहिनि उहो ज ॻाल्हि कयो न त होॾा मींहुं वठो, हुते इहे नई त्रुटियूं, हुते बंदि आया। हैर मुंदो सिर्फ़ु न सिर्फ़ु मैं चोरी थी वई आहे तंहिंजो मुंदो रहियो, ई मुंदो हलाइजो आहे त पाण ईअं आॾा उबता मशवरा ॾेई ॻाल्हि खे तारे छॾियूं था। अने मशवरो ॾियणु इहा सुन्नत आहे, मशवरो तलब करणु सुन्नत आहे। पर ज़रूरी न आहे जे पंहिंजी ॻाल्हि न मञाणी तंहिं भेरो ई उथी रवाना थी वञो चए यार मोरी ॻाल्हि था केरु मञे नथो, मुंहिंजी था केरु सुणे नथो ऐं पिंड जी पिया हड़ो। अहिड़ो न आहे। बदर जा कैदी भेरा थिया, मदीने में खजी आया, कैदीअ सिनतिर जी तादाद में आई। अलाह जे नबी मशवरो तलब कयईं जे इन सां कुरो सलूक कयूं त हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु नरम दिलि हुआ। उन मशवरो ॾिनो। रियाण जी ॻाल्हि आहे, रियाण में मशवरे जी ॻाल्हि आहे। पिंड जी राय ॾिनो त इन वटां फिदियो एतिरे ॾन चटी, इन वटां चटी गिनी करे इन्हीं के छड़े डारियो। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।